अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल वेरनि जी बस्ती एक बेहतरीन सोप सीरियल है। इनकी सारी शूटिंग मुकम्मल थी चुकी है। इनकी एडिटिंग हली रही है। काफ़ी एडिटिंग भी मुकम्मल थी चुकी है। इन जो OST सॉन्ग है यानी जो गानो है वो तमाम जल्द तव्हां असांजे साम्हूं ओनर थियण वारो आहे सिंध टीवी ते। हिन जो पहिरियों जो टीज़र आहे वो भी तमाम जल्द तव्हां असांजे साम्हूं अचण वारो आहे। ही एक बेहतरीन ड्रामो है। हिन में बेहतरीन अदाकारनि कम कया आहिनि। हाजन तीवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा ऐं उन सां गॾोगॾु मज्जू लाड़ ऐं ॿियो त दोस्तो ॿुधायां तव्हांखे अज़ीज़ कंबराणी भी आहे। सुठा सुठा अदाकार आहिनि, बेहतरीन कहाणी आहे ऐं हिन ड्रामे खे दोस्तो ॾाढो सराहियो पियो वञे। अचण खां पहिरियां ई शाइक़ीन हिन जे बारे में ॿुधण ऐं जूं ख़बरूं ॾिसणु चाहिनि था, इन जे बारे में कमेंट करनि था त इन जी का अपडेट ॾियो। ऐं नाले वारी अदाकारा रिमशा शहज़ादी भी इन ड्रामे में आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी हू कंहिं ड्रामे में ज़ाहिर न हुई। चंड किरण खां पोइ कोन जो ड्रामो ज़ाहिर न आहे थियो, लेकिन वेरनि जी बस्ती में हुन एंट्री हई आहे। एक बेहतरीन अदाकारा आहे, वॾी अदाकारा आहे, नाले वारी अदाकारा आहे। दोस्तों इन में अहमद अली शेख सुठो किरदारु अदा किया है वेरनि जी बस्ती ड्रामे में। इन सां गॾोगॾु अज़ीज़ कंबराणी जो भी बेहतरीन अदा ऐं किरदारु आहे ऐं हजन तीवण जो भी। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।